हलो अदा अस्सलाम वालेकुम। जीअं त असां वटि हिते रुॻी बर्फ़ ई बर्फ़ आहे त मां चयूं तव्हांखे ॾेखारियां। ऐं हींअर सिजु वीचारो जेको आहे उभिरियो आहे, पर जेको आहे सिजु उन जी हरारत कोन्हे का। -11 चयो वञे थो त -11 आहे ऐं तमामु बहितर लॻो पियो आहे। बर्फ़ सॼी अछी लॻी पई आहे ऐं माण्हू सभु जेको आहे पंहिंजे कमनि कारनि खे, पर अॼु छंछरु ॾींहुं आहे, मोकल आहे, तंहिंजे करे जेको आहे इलाही हलचल न आहे। त हीअ जेको आहे बर्फ़ जो मौसमु आहे ऐं तव्हांखे हे ॾेखारियां त हर शइ जेका आहे हे ट्रैक्टर ॿेक्टर हणी ऐं हुनखे पंहिंजो जेको आहे सो करे विया आहिनि ऐं रस्ता साफ़ु लॻा पिया आहिनि। रस्तनि ते वरी बजरी बि हारे विया आहिनि। त